जुडे में वधंदड़ बदअमनी खिलाफ सियासी समाजी तंजीमुनि ऐं वापारियुनि पारां शटरबंद हड़ताल करे पुलिस खिलाफ एहतिजाज कयो वियो। वापारियुनि जो चवणो त पुलिस जी बेध्यानी सबबि चोर ऐं ॾोहारी क़िस्म जा माण्हू कानून जी रिट खे चैलेंज कंदे ॾींहं ॾिठे जो चोरियूं ऐं फुरूं करे रहिया आहिनि। बदअमनी वधी वई हली आहे। सभ खां पहिरीं मुंहिंजी पंहिंजी चोरी थी आहे। बकरी जेको सो 2 महीना अॻु SHO वटि हली जुडे थाणे ते हली अञा ताईं मुंहिंजी का NC उन्हनि दाख़िल न कई आहे। ऐं कल्ह जेको सो जुडे में सरेआम पेशाब फुर थिया आहिनि। जुडे में एतिरी बदअमनी वधी वई आहे ऐं जेको सो हिते जो अफ़सर SHO जेको सो जुडे जो अमन क़ाइमु न करे सघियो आहे त आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त अहिड़े ऑफिसर खे हटाए करे जेको सो ईमानदार ऑफिसर आंदो वञे। संदन चवणो त जुडे में पुलिस जी लापरवाही सबबि शहरनि जी जान ऐं माल गैर महफ़ूज़ हुअण सबबि शहरनि में ॾोहारियुनि जो ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। अल्टीमेटम ॾिनो जेकॾहिं को रिस्पॉन्स नथो मिले या का इंतज़ामी हरकत में नथी अचे त उन्हनि जो आईंदे जो लाइ मतिलबु असीं जोड़ंदासीं भई इहे रोड रस्ता जेको असीं एहतिजाज कंदासीं। असांखां जेकॾहिं पुॻो त असीं RPO वटि बि ईंदासीं, SP ऑफिस अॻियां या मिरपुर ख़ासि प्रेस क्लब ते धरणो हणंदासीं, एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। होॾां DSP ऐं SHO वापारी अॻवाननि वटि पहुची यकीन ॾियारियो त मुख़्तलिफ़ रोडनि ते पुलिस पिकटूं ऐं गश्त जो दाइरो वधाए ॾोहारियुनि ख़िलाफ़ जोगा क़दम खणी अवाम खे हर मुमकिन तहफ़ुज़ फ़राहम कबो। इन्हनि पंहिंजा मसला ॿुधाया आहिनि। DSP साहब बि गॾु मूंसां ऐं इनशाला हिते पिकटिंग ऐं पेट्रोलिंग वधायूं पिया। हिते असां अॼु जेका वारदात थी आहे कल्ह त पोइ इन ते असां कमु करियूं पिया। इनशाला 2-3 ॾींहंनि में इनखे बि ट्रेस आउट करे वठंदासीं। वापारियुनि चुतारियूं त पुलिस जेकॾहिं ॼाणल वक़्त ताईं चोरियूं ऐं फुरत थियल रक़म वापसि न ॾियारी त कारोबार बंदि करे एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk